नाज़रीन ख़बर शामिल क्यों था डोकरीअ मां डोकरीअ भरिसां सुगड़नि जे बेताज बादशाह उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 24वीं वरसी मल्हाई वई। वरसी जी पहिरीं निशस्त जी सदारत माहौलियात खाते जे सेक्रेटरी शाइर अहमद सुल्तान खोसो कई। ॿी निशस्त में सदारत अब्बासी कलोड़ा तंज़ीम जे अॻुवान ऐं बैरिस्टर काज़िम अली अब्बासी कई। वरसी जी शुरूआत माहौलियात खाते जे सेक्रेटरी अहमद सुल्तान खोसो जी अॻुवाणी में सुगड़नि अदीबनि शाइरनि उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े फातिह ख़्वानी कई वई। उन मौक़े ते माहौलियात खाते जे सेक्रेटरी शाइर अहमद सुल्तान खोसो, सुगड़ मुमताज़ अब्बासी, सुगड़ मोहम्मद रोशन कोरी, सुगड़ गुलाम रसूल मंगरियो, सुगड़ मोहम्मद अयूब वाहूचो, शाइर लेखक सहाफ़ी असद बुघियो, शाइर अदीब गुलाम मोहम्मद भट्टी, लेखक मोहम्मद सालिह अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद मलूक अब्बासी हिकु वॾी शख़्सियत हुयो जंहिं पंहिंजी सुगड़ाइप जे फन मां सवें शागिर्द पैदा कया। ओके अञा कयो। Like and subscribe to our channel Newsline 1.